खिपरो में ज़ैनब भइयो केस ख़त्म, ज़्यादती जो निशानो बणल नारी ज़ैनब ऐं संदसि फरियादी चाचो बयान त फिरी विया। अदालत केस जे समूरनि जवाबदारनि खे बाइज़त बरी करे छॾियो। ज़रनि जो चवणु आहे त नारी जे वारसनि ऐं जवाबदार धुर में छा थियण 1 करोड़ ॾंड भरण बाद बयान फेराया विया, जंहिं करे जवाबदार बरी थिया आहिनि। खिपरो शहर 2010 में नारी ज़ैनब भइयो खे चईं जवाबदारनि ज़्यादती जो निशानो बणाए एतिराज़ जोगी वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल कई हुई, जंहिं बाद संदसि चाचे डॉक्टर अमीन भइयो टिनि नारियुनि तहरीम, फरासत ऐं नायाब समेत दानिश, जहाज़ेब, वसीम काइमखानी ऐं सुहेल ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो, जंहिं बाद खिपरो जी अदालत दानिश, जहाज़ेब ऐं वसीम खे फांसी जी सज़ा ऐं सुहेल खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कालादम करार ॾींदे केस ॿीहर हलाइण लाइ हेठीं अदालत उमाणे छॾियो हो, जिते फरियादी डॉक्टर अमीन ऐं मुतासिर नारी ज़ैनब पंहिंजे असुल ॾिनल बयान तां फिरी विया, जंहिंखां पोइ काल्ह अदालत ॿीहर फ़ैसिलो ॾींदे समूरनि जवाबदारनि खे बाइज़त बरी करे छॾियो। ज़रनि जो चवणु आहे त वाक़ये जी 5 सालनि बाद 2015 में भैया बिरादरी जे चङनि मुड़सनि बाबुल भइयो वारसनि ऐं काइमखानी बिरादरी विच में ठाह कराए जवाबदार धुर ते 1 करोड़ रुपया ॾंढ रखियो हो। ज़रनि मूजिबि इहा रक़म जवाबदार धुर उन वक़्तु बाबुल भइयो हवाले कई हुई। जंहिं पंहिंजो हिसो कटे बाक़ी 70 लख रुपया ज़ैनब जे वारसनि खे ॾिना हुआ, जंहिं बाद ज़ैनब जे चाचे फरियादी डॉक्टर अमीन शाहिदी फेराए छॾी हुई, पर ज़ैनब भइयो पंहिंजे बयान ते बीठल हुई ऐं पाण सां थियल ज़्यादती वारी वीडियो उन वक़्त जे जज खे ॾिनी हुई। ज़रनि मूजिबि ताज़ो मुतासिर नारी ज़ैनब बयान तां फिरी वई, जंहिं बाद अदालत जवाबदारनि खे बाइज़त बरी करण जो फ़ैसिलो ॿुधायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।